असां कॾहिं कॾहिं बेचैन रहंदा आहियूं, असांखे सुकून न मिलंदो ऐं असां जॾहिं दोस्तनि सां गॾु वेठा हूंदा आहियूं उनखे चवंदा बि आहियूं त यार तूं ॻाल्हि न कर, तुंहिंजी ॻाल्हि मूंखे सही नथी लॻे ऐं अॼु मुंहिंजी जेका कैफ़ियत आहे उहा मुंहिंजी सही न आहे ऐं मूंखे महिरबानी करे अकेलो छॾ। ऐं मां अॼु तमामु उदास आहे, तमामु सेड आहे, ईअं थो लॻे ॼण मां अॼु अकेलो आहियां, मूंसां गॾु दुनिया न आहे ऐं जेको आहे सो मां सफ़ा उदास आहियां, सेड आहियां। इहो छो थींदो आहे? इहो थींदो ई आहे त इन जा कारण कहिड़ा? कारण इहो आहे त पहिरियों कारण मां तव्हांखे ॿुधायां थो, जॾहिं तव्हां कंहिं माण्हू सां मोहबत कंदा आहियो ऐं उहो माण्हू तव्हांखे टाइम नथो ॾिए, तव्हांजे रिलेशनशिप में सही नथो हले ऐं या तव्हां उन माण्हू खे टाइम नथा ॾियो, तव्हां उन सां रिलेशनशिप में सही नथा हलो, त थींदो बि ईअं आहे त पोइ तव्हां परेशान थी वेंदा हो। छो त रिलेशनशिप हिकिड़ी वॾी शइ हूंदी आहे जंहिंमें असां पंहिंजो टाइम स्पेंड कंदा आहियूं माण्हू सां। नंबर ॿियो इहो आहे त हिकु तव्हांजा खोड़ सारा दोस्त हूंदा, पर कॾहिं कॾहिं हिकिड़ो तव्हांजो अहिड़ो दोस्त हूंदो आहे जेको हक़ीक़ी दोस्त हूंदो आहे ऐं हुन सां तव्हां पंहिंजियूं दिली ॻाल्हियूं शेयर कंदा ऐं चवंदा हुनखे त यार मां ॿियो कंहिं सां ॻाल्हि शेयर कोन थो कयां, सिर्फ़ु तव्हां सां ॻाल्हि शेयर थो कयां ऐं इहा मुंहिंजी ॻाल्हि तव्हां पाण ताईं रखो। पोइ थींदो ईअं आहे त हू माण्हू तव्हांजो एतबार तोड़े छॾींदो आहे ऐं तव्हांजी ॻाल्हि ॿियनि ताईं पहुचाईंदो आहे। पोइ तव्हांखे हुन ते अफ़सोस थींदो आहे त आख़िर मुंहिंजो दोस्त मूंसां अहिड़ी दगा छो कई, बेवफ़ा छो कई मूंसां, बेवफ़ा अहिड़ी छो कई मूंसां दोस्त। हुन में बि तव्हां परेशान थी वेंदा आहियो। ऐं उन खां पोइ आहे नंबर 3 इहो आहे त फाइनेंशियल प्रॉब्लम। अक्सर करे तव्हां सां फाइनेंशियल प्रॉब्लम थींदो आहे त तव्हांजूं ख़्वाहिशूं वॾियूं हूंदियूं आहिनि पर तव्हां वटि पैसा न आहिनि हूंदा, त इन जो मतिलबु इहो आहे त जेतिरा तव्हां वटि पैसा आहिनि तव्हां पंहिंजूं ख़्वाहिशूं बि ओतिरी रखो ऐं तव्हां फाइनेंशियल जेके स्टेबल आहियो त ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां फाइनेंशियल स्टेबल न आहियो, तव्हां जेका सोचूं बि वॾियूं आहिनि, तव्हांजूं ख़्वाहिशूं बि वॾियूं आहिनि ऐं तव्हां वटि पैसा बि न आहिनि, उनखे तव्हां कीअं उनखे पूरा कंदव, पंहिंजी ज़िंदगी खे कीअं बहितर बणाईंदव? इन जे लाइ जेकॾहिं तव्हां वटि जेकॾहिं पैसा 20,000 आहिनि त तव्हां 20,000 आहिनि, ज़रूरी न आहे तव्हां आईफोन वठो। उन जे लाइ त चवंदा आहिनि त जेतिरी तव्हांखे ज़रूरत आहे जंहिं शइ जी, तव्हां उन ज़रूरत मुताबिक़ तव्हां हलो। उन खां पोइ आहे नंबर 4 इहो आहे त तव्हां हमेशह पंहिंजो पाण सां प्यारु नाहे कयो। तव्हां पंहिंजो हमेशह अक़लियत जेको आहे तव्हां पंहिंजो पाण खे नाहे ॾी, तव्हां हमेशह जेको अक़लियत तव्हां ॿियनि माण्हुनि खे ॾींदा। तव्हां पंहिंजो टाइम, तव्हां पंहिंजी इम्पोर्टेंसी, तव्हां पंहिंजी वैल्यू जेको कुझु आहे उहो तव्हां ॿियनि माण्हुनि खे तव्हां पंहिंजो पाण खे नाहे ॾिनो। जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे प्यारु ॾियो या पाण सां प्यारु कयो या पाण खे प्रायोरिटीज़ ॾियो, तव्हां पंहिंजो पाण खे टाइम ॾियो, तव्हां पंहिंजो पाण खे इम्पोर्टेंसी ॾियो, वैल्यू ॾियो, त तव्हां उदास न थींदा। तो अक्सर करे इहे मसइला थींदा रहंदा आहिनि।